अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। असीं सूरत पढ़ूं था, सूरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हीअ सूरत आहे 47, यानी हामीम वारियूं 7 सूरतूं, उन खां पोइ इहे 3 सूरतूं मदनी आहिनि। हामीम सभई सूरतूं मखी आहिनि, उन खां अॻु में बि जेके 5-6 सूरतूं से मखी आहिनि। हाणे इहे 3 सूरतूं आहिनि मदीने जूं। हिन में क़िताल जी ॻाल्हि यानी हिनखे सूरत क़िताल बि चए थो, सूरत मुहम्मद खे। हिन में इजाज़त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह सुब्हानो व तआला ॾिनी त भले डिफेंसिव जे बदिरां ऑफेंसिव जंग करे भले। हिन में ख़ुशूसन ॻाल्हि जेको अलाह ताला बयानु थो करे, जेके बाल होम माल होम 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 माना उन्हनि जा माना रब हिम, उन्हनि जा माना काफ़रनि जा, ऐं कुम 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 माना तव्हांजा 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 तव्हांजा। इन करे हिन सूरत में तव्हांजा ऐं हुननि जा यानी काफ़रनि जा मुस्लमाननि जा, काफ़रनि जा मुस्लमाननि जा, इन जो ॼण आल्टरनेट नमूनो लॻो पियो आहे उहो सॼी उन ते, ऐं उन ते सॼो ॼण ॿधलु आहे सूरत। काफ़रनि जो नमूनो कहिड़ो आहे, मोमिननि जो नमूनो कहिड़ो आहे, ऐं मोमिननि सां कहिड़ो वर्ताव कयो वेंदो, काफ़रनि सां कहिड़ो वर्ताव कयो वेंदो। अलाह ताला इहा सॼी ॻाल्हि हिन खां सूरत अॻु में जेका आहे सा आकाफ़ आहे, ऐं आकाफ़ में आख़िरी आयत जेका आहे उहा हिन आयत सां मिलंदी इन सेंस में त अलाह ताला फरमाए थो पंहिंजी सूरत आख़िरी जेका आयत आहे हुन में सूरत आकाफ़ में औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़स्बिर। उन वक़्तु सब्र जी तलक़ीन हुई, हाणे सब्र छुटो। फ़स्बिर कमा सबर उलुल अज़्म मिनर रुसुल वला तस्तअजिल लहुम। इन्हनि काफ़रनि जे मुतलिक़ तकड़ न कर। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला हुकुम कयो कअन्नहुम यौम यरौन मा यूअदून, जो उहे जंहिं ॾींहुं ॾिसंदा वाइदे कयल वक़्त खे, लम यलबसू इल्ला साअतम मिन नहार, जीअं सम्झंदा त ॼण को हिकिड़ी घड़ी बि ॾींहं जी कोन रहिया हुआ दुनिया में, यानी सात बि कोन रहिया हुआ। इल्ला साअतम मिन नहार, या सवाइ सात जे, यानी हिकिड़ी सात रहिया हुआ सॼी दुनिया सॼी ज़िंदगी। बलागुन, इहो सम्झाणी आहे तुंहिंजे लाइ, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला चए थो, ऐं काफ़रनि खे सभिनी जे लाइ सम्झाणी आहे। बलागुन, इहो पहचान आहे तोखे। फहल युहलक इल्लल क़ौमुल फ़ासिक़ून, छा पोइ को हलाक थींदो सवाइ उन क़ौम जे जेके फ़ासिक़ आहिनि। ऐं हाणे फ़ासिक़ अल्लज़ीन, जेके फ़ासिक़ आहिनि, जेके सूरत मुहम्मद शुरू थी थिए जेके सां, इन करे ॼण जहिड़ो ॼण लाॻीती अलकाफ़ सां सूरत आहे हीअ। هل يهلك إلا القوم الفاسقون بسم الله الرحمن الرحيم الذين كفروا وصدوا عن سبيل الله। का फ़ासिक़ जन कुफ़र कयो ऐं जन रस्तो रोकियो अलाह सुब्हानो व तआला जो। अदल अमालहुम, हुननि जा सभु अमाल बेकार ज़ाया थी वेंदा, गुमराह थी वेंदा। अदल दलाल में यानी गुमराही में वेंदा हलिया। अमाल होम 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 जेको ईंदो काफ़रनि ॾांहुं, यानी इशारो मके जे कुरैशिन ॾांहुं ऐं क़यामत ताईं जेके बि काफ़र हूंदा अलाह ताला जे क़ुर खे, अलाह ताला जे निज़ाम खे, अलाह ताला जे दीन खे, अलाह ताला जे नबीअ खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेके कूड़ो कंदा, उन्हनि जे मुतलिक़ आहे इहा सॼी ॻाल्हि। الذين كفروا وصدوا عن سبيل الله وأضل أعمالهم والذين آمنوا وعملوا الصالحات وآمنوا بما نزل على محمد وهو الحق من ربهم كفر عنهم سيئاتهم وأصلح بالهم। उन जे काफ़रनि जे मुक़ाबले में मोमिन जन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञियो, वज़ीन आमनू, जिन ईमान आंदो उन ते, व अमिल सालियात, सुठा अमल बि कयाऊं, व आमनू बिमा नुज़िल अला मुहम्मदिन, ऐं जेको मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो यानी हीउ क़ुर जेको, उन खे मञियाऊं, उन ते हलिया।
अला मोहम्मद मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो आहे हिन सूरत में, नालो आहे सूरत आल इमरान में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, ऐं नालो आहे ईंदड़ आयत ईंदड़ सूरत जेका आहे फ़तह उन मंझि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो टे दफ़ा इहो मोहम्मद जे हैसियत सां नालो आहे। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अहज़ाब में चोथियों अहज़ाब में मोहम्मद 4 दफ़ा, ऐं 5 दफ़ो अहमद जो नालो सूरत सफ़ में। त सॼो क़ुर में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो यानी वठी 5 दफ़ा आया। الذين كفروا وصدوا عن سبيل الله أضل أعمالهم والذين آمنوا وعملوا الصالحات وآمنوا بما نزل على محمد وهو الحق من ربهم ऐं जेको नाज़िल कयो आहे सो आहे बि हक़ अलाह ताला जे तरफ़ां, ऐं आहे बि अलाह ताला जे तरफ़ां, कंहिं ॿी जे तरफ़ां न आहे। हक़ मिर रबिहिम उन्हनि जे ई अलाह अलाह उन्हनि जो बि आहे, जीअं मोमिननि जो आहे तीअं अलाह उन्हनि जो बि आहे, पर उहे मञनि कोन था, न को अलाह खे, न को रसूल खे, न को दीन खे, न को क़ुर खे, न को मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। والذين آمنوا وعملوا الصالحات وآمنوا بما نزل على محمد وهو الحق من ربهم كفر عنهم سيئاتهم उन्हनि जूं मिठायूं, उन्हनि जूं मदियूं जेके असां मेटाईंदासूं, बुरायूं उन्हनि जो, हुन जा ॾोह, हुननि जा गुनाह बख़्श कंदासूं, हुननि जा मेटाए छॾींदासूं। जीअं स्लेट तां मेटे छॾिजे, ॿार लिखंदो आहे, उस्तादु लिखंदो आहे, वरी हर्फ़ हुनखे मथे मेटे छॾिबो आहे हथ सां ई करे पंहिंजो हुनखे अहिड़े नमूने सां मेटाईंदासूं असीं। कफ़र जी माना मेटाइणु, कफ़र जी माना लिकाइणु। कफ़र काफ़र इन करे आहे जो लिकाए थो दीन खे, ईमान खे, पंहिंजे उन जे हक़ीक़त खे सम्झे नथो ऐं लिकाए थो उनखे, इनखे रद्द करे थो, इन करे काफ़र आहे। कफ़र अनुम हिते कफ़र जी माना पॉज़िटिव आहे। कफ़र अनुम सयात उन्हनि जूं सयात, उन्हनि जूं बुरायूं, उन्हनि जा गुनाह, उन्हनि जा ॾोह, उन्हनि जूं ख़ताऊं अलाह ताला मेटाईंदो, बख़्श कंदो। उहा असलह बालहुम ऐं उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जी हयाती जेका आहे त हुनजो हाल अहवाल जेको बाल हुम उहो सुठो कंदो, सुहिणो कंदो, हुनजी ज़िंदगी हयातनि तय्यबतनि। ذلك بأن الذين كفروا اتبعوا الباطل وأن الذين آمنوا اتبعوا الحق من ربهم। हाणे इहो छाजे करे आहे? ॿिन्ही जो ॻाल्हि कई काफ़रनि जी ऐं मोमिननि जी, ऐं छाजे लाइ हुनखे हीअं इन करे जो जेके मोमिन आहिनि, जेके काफ़िर आहिनि, उहे छा था कनि? अलदीन कफ़रु तबउल बातिल, जो बातिल जी इतिबात कनि था, बातिल जे पोयां लॻनि था, बातिल ते हलनि था। ऐं मोमिन जेके आहिनि से हक़ ते, सच ते हलनि था, क़ुर ते हलनि था, दीन ते हलनि था। इन करे सबबु इहो आहे हुननि सां हीअं रवैयो, हुननि सां हीअं अलाह ताला जो रवैयो, इहो इन करे आहे। कफ़रानुम सय्यातिहिम वअस्लह बालहुम ज़ालिक, इहो इन करे आहे जो बिअन्नल्लज़ीन कफ़रु तबअल बातिल, जेके काफ़िर आहिनि से इतिबात कनि था पंहिंजे बातिल जी, कूड़ जी। वअन्नल्लज़ीन आमनू, ऐं जन ईमान आंदो आहे उहे छा था कनि? अतबउल हक़ मिर रबिहिम, हक़ जी इतिबात कनि था, हक़ जे पोयां हलनि था, हक़ ते हलनि था, हक़ जे पोयां लॻनि था। जेको अलाह वटि आहे उन्हनि जे रब वटि आहे। मिर रबिहिम हिननि जे लाइ बि आहे, मिर रबिहिम हिननि जे लाइ बि आहे। रब त सभिनी जो आहे, काफ़रनि जो बि आहे, मोमिननि जो बि आहे। रहमान बि सभिनी जे लाइ आहे, काफ़रनि जे लाइ बि, मोमिननि जे लाइ आहे, पर रहीम सिर्फ़ु मोमिननि जे लाइ आहे। ذلك بأن الذين كفروا اتبعوا الباطل وأن الذين آمنوا اتبعوا الحق من ربهم كذلك يضرب الله للناس أمثالهم। इन नमूने सां अलाह ताला फरमाए थो त असीं ठाहियूं था इहे जेके मिसाल इंसान जे लाइ, मिसाल मोमिननि जो मिसाल अहिड़ो आहे, काफ़रनि जो मिसाल अहिड़ो आहे। हीउ क़ुर शरीफ़ सॼो मिसालनि सां भरियो पियो आहे। दरब लहुम मसलन, दरब लहुम मसलन, दरब लहुम मसलन, दरब लहुम मसलन। हिन जे लाइ मिसाल ठाहे, हिन जे लाइ मिसाल ठाहे ॿुधा, असीं हिन जे लाइ मिसाल ठाहियूं था, ॿुधायूं था हिनखे। हीअ मिसाल आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो किताबु आहे दरबुल मसल, पंहिंजी बाइबल जे किताबनि मंझि। कदालिक हज़रत ईसा अलैहिस्सलाम जूं बि पैराबल्स आहिनि, उहे बि मिसाल आहिनि। मिसाल फलाणो मिसाल, फलाणो मिसाल, फलाणो मिसालनि सां ॻाल्हि ॿुधाइबी। कदालिक यदरिबुल्लाहु लिन्नासि अम्सालहुम فإذا لقيتم الذين كفروا
पोइ जॾहिं तूं ॾिसी काफ़रनि खे साम्हूं ईंदे पंहिंजो मतिलबु त जॾहिं जंग छिड़ी वई हली त पोइ इन सिचुएशन ईअं न त जॾहिं पीसफुल ज़मानो हुजे उन मंझि माण्हू ईअं करनि जॾहिं जंग जो नमूनो आहे त पोइ आहे فإذا لقيتم الذين كفروا فضرب الرقاب पोइ गर्दनूं जी टोड़ियो काटियुनि में हिननि जी दर्दूं जॾहिं जंग आहे त जंग आहे हता हेसि ताईं जो हता इज़ा अस्खन्तमूहुम हेसि ताईं जो रतो छाण थी वञे हली जेसि ताईं जो को बि रथ वहे भले हुननि जो बि असांजो बि असांजा जेके रथ वहंदो शहीद थींदा जन्नत में वेंदा अहदियल हसनैन ॿिनि चङाइनि वञा हिकिड़ी चङाई या गाज़ी थींदा या फ़तेह थींदा या शहीद थींदा त जन्नत में वेंदा हता इज़ा अस्खन्तमूहुम फशुद्दुल वसाक़ पोइ जॾहिं बंदि थिए त जीअं बदर जी जंग में थियो त पोइ ॿधो काबू करे यानी हुननि जा क़ैदी वठो पोइ हाणे बदर जी जंग में क़ैदी जे वठण जी ॻाल्हि हुई या न हुई पोइ हिते हिन में सूरत में आहे त हिन सूरत में हुनजी इजाज़त ॼण आहे त क़ैदी वठणु ऐं क़ैदीन खे वरी ओहिड़े नमूने सां ट्रीट करणु जो हुननि जी दिलि नरम थिए इस्लाम ॾांहुं राग़िब थिए हुन सां ज़ुल्म न करणु हुन सां टॉर्चर न करणु हुन सां बेअदबी न करणु हुन सां गुस्ताख़ी न करणु जॾहिं असारा जॾहिं क़ैदी वरितो वियो त यू हैव टू बिहेव प्रॉपरली बिहेव नाइसली appropriately so that they don't hate you, they start loving you instead of hating you. हता इज़ा अस्खन्तमूहुम फशुद्दुल वसाक़ पोइ पकड़ियोनि काबू करियोनि जीअं बदर जे जंग में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 70 क़ैदी कया पोइ हुननि वञा के मुफ़्त में छॾियईं के पैसनि सां छॾियईं के कहिड़े नमूने सां छॾियईं कंहिं खे चयईं पढ़ायो त तव्हांखे छॾींदासूं पोइ मां ॿारनि खे पढ़ायूं त हुननि खे छॾियऊं वग़ैरह वग़ैरह घणनि नमूननि सां हुनखे आज़ादु कयो वियो चङाई कजे काफ़र सां दुश्मन सां चङाई कजे त हुन मां फ़ाइदो थींदो फ़इमा मनन बाद पोइ भले थोरो करे छॾे ॾियो हुननि खे बाद में भई तव्हां वञो हाणे तव्हां ठीकु आहे असां तव्हांखे पकड़ियो तव्हां शिकस्त खाधी आहे हाणे वञो ऐं बसि वरी न विढ़जो असां सां पर हाणे वरी विढ़ंदा त पोइ कमु ख़राबु थींदो फ़इमा मनन बाद इहो अहसान करियो हुननि ते जो छॾे ॾियो हुनखे भले व इमा फिदान या हुनखां फ़िदियो वठो या पैसा वठोनि यानी हुनखां वरी पैसा वठी पोइ हुनखे छॾियो या कंहिं ॿिए नमूने सां त हीअ महिनत करियो या हीअ कमु करियो त पोइ तव्हांखे छॾींदासूं त हुनखे छॾे ॾियो फ़ज़ीलत सां सुहिणे नमूने सां जो ख़ुशि थियनि ऐं तव्हां सां राज़ी थियनि वञनि ऐं चङे नमूने सां वञी ॻाल्हि कनि जीअं माई जेका वई इवन पंहिंजो ऑस्ट्रेलिया जी माई हुई किथे इंग्लैंड जी जेका वई हुई पंहिंजे तालिबान जे हुन में त पोइ पकड़िजी पई त पोइ हुनखे छॾियाऊं त पोइ वरी क़ुर शरीफ़ पढ़ियाईं वञी इस्लाम जे मुतलिक़ पढ़ियाईं वरी मुस्लमान थी वई हली त हिकिड़ो सुठो असरु थींदो त हुन मां सुठो फ़ाइदो थींदो फ़इमा फिदानता तदअल हर्ब औज़ारहा जॾहिं जेसिताईं जंग ख़तमु थिए तेसिताईं माण्हुनि खे क़ैद में रख जंग जे ज़माने में क़ैदियुनि खे न छॾिजे जो जंग में हले पई त हुनखे क़ैदियुनि खे सुठे नमूने सां रखिजे ईअं न त हुनखे बुछड़े नमूने ट्रीट कजे जीअं अरब इराक जे हुन में कयो या गुंतनामा में कयूं काफ़रनि जीअं कयो अहिड़ो सलूक न करणु खपे काफ़रनि कहिड़े नमूने सां कयो पंहिंजे अफ़गानिस्तान में कहिड़े नमूने सां इराक में अबू ग़रैब ऐं फलाणे गुंतनामो ऐं फलाणो अहिड़ो मिसाल न हुजे इहो काफ़रनि जो मिसाल इहो आहे तदाउल हरब औज़ार औज़ार हुन जा जेके वेपन्स आहिनि मतिलबु हथियार पंहिंजा छॾे ॾियनि जॾहिं माण्हू सभु को हथियार फिटा करे या मतिलबु पीस वारे ज़माने में पोइ हुनखे छॾे ॾिजे ज़ालिक ॻाल्हि ईअं आहे बसि मतिलबु ज़ालिक ही ॿिन्ही पासे खां नमूनो निशानियूं अहिड़ी आहे जंहिंजी माना ॻाल्हि ईअं इहा एतिरी आहे ईअं करणु घुरिजे ज़ालिक जी माना आहे वलो यशाउ अल्लाहु लंतसर मिनहुम जेकॾहिं अलाह हूंदो चाहे त माण्हू खे मतिलबु तव्हांजे विढ़ण खां सवाइ हूंदो मारे मुंहुं करे छॾे ऐं तव्हांजी नुसरत करे मदद करे पर अलाह चाहे थो तव्हां हथियार बे हथियार थींदो पंहिंजो पंहिंजी महिनत न कंदो त पोइ सदाईं अलाह ताला तव्हांखे मदद कोन कंदो मदद तव्हांखे ख़ुदि मदद करणी पवंदी पंहिंजे पाण जी सेल्फ हेल्प करणी पवंदी त पोइ अलाह ताला मदद कंदो पंहिंजी मदद कोन कंदो त पोइ
लन तसार में अलाह ताला जे चाहे त हूंदो पाण ई सभिनी खे मारे विझे त पोइ केरु बि मुस्लमान केर बि काफ़र न हुजे त बसि सभई मुस्लमान हुजनि त पोइ अलाह ताला ईअं चाहे पर अलाह ताला हिकिड़ो छॾे ॾिनो आहे निज़ाम आहे उन निज़ाम में तव्हांखे उएं रहणो आहे वीक थी न रहणो आहे बसि इहा ॻाल्हि आहे पर अलाह ताला परखे थो तव्हां वञा हिकिड़नि खे ॿियनि खां यानी काफ़रनि खे परखे थो मुस्लमाननि खे परखे थो काफ़रनि जे वेड़ सां जंगियुनि सां हिन सां हुन सां तकलीफ़ुनि सां फ़तह सां कामयाबी सां शिकस्त सां अलाह ताला परखे थो दिलियूं परखे थो दासड़ो ذلك ولو يشاء الله لانتصر منهم ولكن ليبلو بعضكم ببعض والذين قتلوا في سبيل الله فلن يضل أعمالهم पर जेके क़त्ल थी विया अलाह जे रस्ते में जंग जे ज़माने में उन्हनि जा अमाल अलाह ताला ज़ाया न कंदो उन्हनि खे उनजो एवज़ अलाह ताला ॾींदो मतिलबु इहो आहे फलन इहो दलाल गुमराह न कंदो हुननि काफ़रनि जे लाइ में फरमाई त अदल अमाल पहिरीं आयत में हाणे हिते आहे त मोमिननि जा जो अमाल जेके आहिनि से ज़ाया न कंदो काफ़रनि जा अमाल ज़ाया थींदा जेके बि चङायूं कयूं से बि बेकार वेंदियूं पर जेके मुस्लमाननि जूं चङायूं हीअ ख़ुशू वॾी चङाई जो ईमान आंदाऊं ऐं शहीद थिया उहा वॾी कमाई उहा जेका असां ज़ाया न कई वेंदी अदल युदिल गुमराह न कई वेंदी यानी उनखे छॾे न ॾिबो ज़ाया न थींदी सियादी हेम अलाह ताला हुनखे हिदायत वारे रस्ते ते रखंदो वयुस्लिहु बालहुम ऐं अलाह ताला हुननि जे अहवाल सुठो ज़िंदगी जो कंदो ऐं आख़िरत जी बि सुठी ज़िंदगी कंदो इस्लाह कंदो हुनजो सुधारो कंदो وَيُدْخِلُهُمُ الْجَنَّةَ عَرَّفَهَا لَهُمْ ऐं उन्हनि खे उन जन्नतुनि में दाख़िल कंदो जेके जन्नतूं हू सुञाणनि था यानी जन जी तारीफ़ अलाह ताला हिन क़ुर शरीफ़ में कई आहे ऐं अलाह ताला उन्हनि खे शहीदनि खे जन्नत ॾेखारींदो जेके शहीद थियनि पिया उन वक़्तु शहादत जे वक़्तु उन्हनि खे ॾेखारींदो अर्रफ़हा लहुम उनजो मारिफत थींदी हुनखे उनखे सुञाणंदा त हीअ जन्नत मुंहिंजी आहे हीअ जन्नत आहे तंहिं करे आउं शहीद पियो थियां इहा ॻाल्हि हुनखे ॾेखारींदा हुन पर हू अॻु में बि क़ुर शरीफ़ खे जेको सम्झी वियो दीन खे सम्झी वियो इस्लाम खे सम्झी वियो मोहम्मद करीम इस्लाम जे मैसेज खे सम्झी वियो उहो जेको आहे हर वक़्तु तयारु आहे छो जो अर्रफ़ हाल छो उनखे मारिफत थी वई हली या अय्युहल्लज़ीन आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरुकुम ए ईमान वारो जेकॾहिं तव्हीं अलाह जी मदद कंदो त अलाह तव्हांजी मदद कंदो अलाह ताला खे केरु मदद करे सघंदो अलाह ताला खे कहिड़ी मदद जी ज़रूरत आहे कंहिंजे मदद जी ज़रूरत कोन आहे पर न ही जेको धरती ते फ़साद हलनि पिया धरती ते जेको ख़राबी बुछड़ाई आहे उनखे रोकण में तव्हां जेकॾहिं हिसो वठंदो उन जी अलाह जी नुसरत कंदो अलाह जी मदद कंदो इन सेंस में त पोइ अलाह ताला बि तव्हांजी मदद कंदो ॿिन्ही ॻाल्हि में इहो अलाह ताला इन तंसुरुल्लाह यंसुरुकुम अलाह जेकॾहिं अलाह जी मदद कंदो त अलाह तव्हांजी मदद कंदो وَيُثَبِّتْ أَقْدَامَكُمْ ऐं तव्हांखे साबित क़दम रखंदो तव्हांजा क़दम मज़बूत रखंदोसि यानी पुख़्ता रखंदो जो भॼी न वञो हलिया जंग में भॼी वञो तीर बंदूक लॻंदुसि पोयां खां न पोइ सिंध वारी माई चवंदी बाबा मूं वटि न अचिजांइ जो तूं जेकॾहिं पुठ में हुजे धक लॻल तीर जो कमान जो बंदूक जो त पोइ मूं वटि न अचिजांइ वरी मोटी يثبت يا أيها الذين آمنوا إن تنصروا الله ينصركم ويثبت أقدام قدمكم तव्हांजा क़दम साबित क़दम रखंदो तव्हांजा मज़बूत रखंदो जो भॼी न वञो ऐं पंहिंजो ईमान ते पुख़्तो रखंदो जो मरण वक़्तु बि तव्हांखे अलाह ताला जे ईमान जी ॻाल्हि हूंदी जो साबित क़दम रहंदो ईमान जे अलाह ताला असांखे साबित क़दम रखे शैतान जे शर खां मरण जे वक़्तु घड़ीअ ताईं वलदीन कफ़रू ऐं उनजे भेट में जेके काफ़र आहिनि उन सां छा थींदो फ़तअसल लहुम उन्हनि खे तबाही थींदी उन्हनि जे लाइ वअदल अमालहुम
उहो अदल अमाल जेको पहिरीं आयत में सो वरी बि हिन 8हीं आयत में बि आहे साॻी ॻाल्हि। हुनजा अमाल ज़ाया थींदा, भले कहिड़ा बि चङा कम कंदो हुजे, पर जेकॾहिं अलाह जे दीन सां विढ़ियो, अलाह जे ख़िलाफ़ु विढ़ियो, नबी जे ख़िलाफ़ु विढ़ियो, नबी जी मुखालिफ़त कयई, दीन जी मुखालिफ़त कयई, उन में मारिजी वियो उन में, त पोइ उन जा अमाल ज़ाया। ज़ालिक बेअन्नहुम, इहो इन करे आहे जो ज़ालिक बेअन्नहुम करे हू मा अंज़लल्लाह, जेको अलाह ताला लाथो आहे उन्हनि खां उनखे किराहत थी अचे, नफ़रत थी थिए उन खां, उनखे ख़राबु थी लॻे। अलाह ताला जेको मोकिलियो आहे क़ुर, उन खां नफ़रत आहे। हू जेको मोहम्मद दीन मोकिलियो आहे उनखे नफ़रत आहे, अलाह जे नाले खां नफ़रत आहे, दीन खां नफ़रत आहे, क़ुर खां नफ़रत आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत सां नफ़रत आहे, हेठि आहे। जीअं मैक्रोनी थो ज़ाहिर करे, ट्रम्प थो ज़ाहिर करे, जीअं अॼु बि ज़ाहिर कनि पिया काफ़र। फ़अहबत अअमालहुम, अहबत मतिलबु ज़ाहिर करण जी माना में हबत, यानी हुनजा सभु बेकार थी वेंदा, सभु ख़तमु ख़राबु थी वेंदा, बेकार कयईं हुननि जा अमल। अहबत कयईं, अदल कयईं, ॿई मानाऊं ज़ाहिर करण जी माना में, मतिलबु ख़राबु मेटाईंदो कोन, ॻणींदो कोन, वज़न कोन कंदो हुनजो। अफलम यसीरू फिल अर्दी, छा उहे घुमिया न आहिनि धरती ते, या 10हीं आयत खां ॿियो मज़मून थो थिए शुरू थिए। अफलम यसीरू फिल अर्दी, छा सैर न कयो अथऊं धरती ते, घुमिया फिरिया न आहिनि, ॾिठो न अथऊं, पंहिंजो मदाइन साले ॾिठो न अथऊं, मोहन जो दड़ो ॾिठो न अथऊं, पंहिंजो बेबीलोन ॾिठो न अथऊं, फलां रुइंस जेके आहिनि से न ॾिठा अथऊं। फयंज़ुरू जो ॾिसनि हा, कैफ़ कान आक़िबतुल लज़ीन मिन क़ब्लिहिम, त कहिड़ी आक़िबत थी उन्हनि क़ौमुनि जी जेके हिननि खां अॻु में हुआ। क़ब्लिहिम हिननि खां अॻु में जेके हुआ उन्हनि सां कहिड़ी तादी थी, उन सां कहिड़ी ॻाल्हि थी, उन सां कहिड़ी अलाह ताला तबाही ऐं बर्बादी उन्हनि जी आंदी, जो रुइंस उन्हनि जा मौजूदु आहिनि। दमर अल्लाहु अलैहिम, अलाह हुननि खे बर्बादु कयो, तबाह कयो, दमर कयो, दमर माना डाहो विधो, डाहे छॾियईं, डाहो विधो, साईं लिखियो आहे डाहो विधो, यानी डाह कयईं, सॼी डिस्ट्रॉयड, एवरीथिंग वॉज डिस्ट्रॉयड। दमर अल्लाहु अलैहिम वलिल काफ़िरीन अमसालुहा, ऐं हीअ जेके काफ़िर आहिनि, यानी उन वक़्तु क़ुरैशी मके जे ॾांहुं इशारो हो, त उहे बि ईअं ई हलाक कया वेंदा। ऐं हींअर हिन ज़माने में, असांजे ज़माने में जेके हींअर आहियूं, काफ़िर जेके मुस्लमाननि सां मुक़ाबले में वेठा आहिनि ऐं मुस्लमाननि खे तबाह बर्बादु पिया कनि, अफ़गानिस्तान में, इराक़ में, सीरिया में, इजिप्ट में, यमन में, फलाणे पाकिस्तान में, हिंदुस्तान में, जिते किथे काफ़िर जेको आहे मुस्लमाननि जे पोयां लॻो पियो आहे, काठ कुआर खणियो, बंदूकूं खणियो, कश्मीर में, फ़लस्तीन में, त इन्हनि जे लाइ अलाह ताला छा थो चए, ज़ालिक बिअन्न अल्लाह वलिल काफ़िरीन अमसाल, इन्हनि काफ़िरनि जो मिसाल ईअं थींदो, इन्हनि खे अलाह ताला ईअं बर्बादु कंदो। इहो जेको नेतन्याहू जेको फ़लस्तीन ते एॾी बर्बादी पियो करे ट्रम्प जे मदद सां ऐं इन माण्हुनि सां, अमेरिका जे मदद सां, यानी अमेरिका खे बि तबाही कराईंदो ऐं पंहिंजे नेतन्याहू जी क़ौम खे बि तबाही बर्बादी थींदी जेकॾहिं अहिड़े नमूने सां। ऐं जेको मोदी आहे पंहिंजो कश्मीर ते हेॾो ज़ुल्म वेठो करे, ऐं जेके माण्हू आहिनि पंहिंजी पाकिस्तान जा ई हाकिम जेके बलोचनि ते, सिंधियुनि ते, पठाणनि ते, हलनि ते, सभिनी ते ज़ुल्म वेठा कनि, इन्हनि जी अलाह ताला ईअं बर्बादी तबाही कंदो। ॾिसो या ॾिसो, वलिल काफ़िरीन अमसालुहा, इन्हनि काफ़िरनि जो मिसाल ईअं थींदो। ज़ालिक बेअन्नमा, ज़ालिक जो टियों दफ़ो आहे, ज़ालिक इहो ईअं थींदो इन करे जो ज़ालिक बेअन्न अल्लाह मौला लज़ीन आमनू, जो अलाह मौला आहे ईमान वारनि जो, मौला अलाह आहे, ॿियो को मौला कोन्हे को, अलाह आहे मोमिननि जो मौला। काफ़िरनि जो मौला केरु आहे? वनल काफ़िरीन ला मौला लहुम, ऐं काफ़िरीन जो को मौला, को मददगार, को यार, को दोस्त कोन्हे। दोस्त भॼी वेंदा, हुनजो वॾे में वॾो दोस्त आहे शैतान, उहो उन वक़्तु हुनखे चवंदो उकफुर, कुफुर कर,
पोइ चवंदो कुफ़ुर कंदो, पोइ चवंदो अना बरीउम मिनकुम अना अख़ाफ़ अल्लाह रब्बल आलमीन, चए आउं तोखां बरी आहियां, आउं डिॼां थो अलाह खां। भॼी पासे थींदो का जेको दुश्मन आहे, त दुश्मन हिक ॿिए खां भॼी पासो कंदा। जेके हींअर इस्लाम जे ख़िलाफ़ु बीठा आहिनि, नेटो ठाहियो वेठा आहिनि ऐं फलाणो मुआहिद पैक्ट ठाहे वेठा आहिनि, जंहिंसां बर्बादी वेठा कनि अफ़गानिस्तान ते, बर्बादी वेठा कनि यमन ते, बर्बादी वेठा कनि पंहिंजे गद्दाफ़ी जे मुल्क ते, छा हुनजो नालो, लिबिया ते, ऐं पंहिंजे इराक ते, सीरिया ते, शाम ते, फ़लस्तीन ते, जिते किथे बर्बादी लॻी पई आहे हिननि जे, इहे भॼी वेंदा हलिया। अलाह ताला हिन खे ईअं बर्बादु कंदो। ذلك بأن الله مولى الذين آمنوا وأن الكافرين لا مولى لهم إن الله يدخل الذين آمنوا وعملوا الصالحات جنات تجري من تحتها الأنهار. अलाह ताला कहिड़ो रवैयो अख़्तियार कंदो मोमिन सां, उन अलाह ताला फरमाए थो इन अलाह युदखिलुल लज़ीन आमनू, दाख़िल कयो वेंदो उन जे तरफ़ां, अलाह ताला जे तरफ़ां ईमान वारनि खे, जिन ईमान आंदो आहे, व अमल सालिहात, जिन सुठा अमल कया, उन्हनि खे छा में दाख़िल कंदो, जन्नातिन तजरी, उन जन्नतुनि में, बाग़नि मंझि जेके तजरी मिन तहतल अनहार, जिन में नहरूं थियूं वहनि हेठां हुननि जे। वलदीन कफ़रू, ऐं काफ़िरनि सां कहिड़ो रवैयो अख़्तियार कंदो अलाह ताला, वलदीन कफ़रू यतमत्तऊन वयाकुलून कमा ताकुलुल अनआम, त उहे काफ़िर जेके आहिनि, उहे भले खाई मौज कनि, मता माणीनि, हाणे मारे वठनि। इहो जेको हिंदुस्तान जो जनरल हुयो जंहिंखे मिलियो, फलाणो जेको छा पारसी जेको, ऐं ॿियो हू अरोड़ा जेको, इहो ॿई पंहिंजो मूं हीअं करियो, मूं हीअं पियो खाधो, मूं हीअं पियो पीतो, मूं हीअं पियो कयो। अलाह त ठीकु आहे, करे वठि, मज़ा माणे वठि, खाई पी वठि, तुंहिंजो पेटु थुलो थो थूना हणी, तुंहिंजा भाई अछ त पाणीअ पुना ॾींहड़ा, मथो आहीं मछ थुलो थो थूना हणी, त पंहिंजो थूना वठि यतमत्तऊन, मज़ो कयो, मज़ा माणियो सम्झो। या कुलून, ऐं खाओ जीअं कमा ताकुलुल अनआम, जीअं ढोर खाईंदा आहिनि, वहशी जानवरनि वांगुरु खाओ ऐं पियो, शराब पियो भले, हिक ॿिए जूं दावतूं करियो, पर पोइ तव्हांखे ॾिसंदासीं असीं। यतमत्तऊन याकुलून ताम याकुलून कमा ताकुलुल अनआम, जीअं ढोर खाईंदा आहिनि तीअं भले खाओ पियो, मौज करियो। वन्नारु मस्वल लहुम, आख़िरी ठिकाणो रहण जो उन्हनि जो जहन्नम जी जाइ आहे, दोज़ख जी जाइ आहे, हुते वञी पहुचाईंदासीं तव्हांखे, मिली ख़ैरु आहे, खाई पी मौज करियो। वकई मिन क़रियतिन यशद्दु क़ुव्वतम मिन क़रियतिकल लती अख़रजतक अहलकनाहुम फला नासिर लहुम, ऐं केतिरियूं ई अॻु में करिया गुज़रिया, केतिरा ई ॻोठ राज हुआ, शहर हुआ, मुल्क हुआ, बर्बादु कयासीं जेके। वकई मिन क़रियतिन, करिया हुआ, हीअ अशद्दु क़ुव्वतन, उहे जेके आहे से वधीक ताक़त वारा हुआ तव्हां खां। हीअ अशद्दु क़ुव्वतन मिन क़रियतिकल लती अख़रजतक, जंहिं करिया तोखे कढियो आहे उन शहर मां, यानी मके मज़ा, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जंहिं कढियो आहे मके वारनि काफ़रनि खां, उहे वधीक ताक़त वारा हुआ, ऐं ट्रम्प खां ऐं बुश ऐं ब्लेयर खां वधीक ताक़त वारियूं हुयूं अॻियूं क़ौमूं जेके उन ज़माने जे लिहाज़ खां। हिननि वटि बम आहिनि, पर हुननि वटि बि पंहिंजे नमूने सां हथियार हुआ। हीअ अशद क़रियतकल लती अख़रजतक अहलकनाहुम, असां उन्हनि खे हलाक कयोसीं। फला नासिर लहुम, पोइ को बि हुनजो मददगार कोन हो जेको हुनजी नुसरत करे, जेको नासिर थिए हुननि जे लाइ मददगार थिए। अफ़मन कान अला बय्यिनतिम मिन रब्बी कमन ज़ुय्यिन लहू सूअ अमलिही वत्तबऊ अहवाअहुम, पोइ छा जेको आहे पंहिंजे रब जे सिधे ॾस ते, अफ़मन कान अला बय्यिनतिन, बय्यिनत सूरत बि आहे पंहिंजो, सूरत ज़लज़ला ऐं सूरत क़दर खां पोइ ऐं ज़लज़ले खां अॻु में विच में बय्यिना सूरत, यानी पधरी। अफ़मन कान अला बय्यिनतिन, जेको सिधी ॻाल्हि ते हुजे, बय्यिन ॻाल्हि ते हुजे, यानी जेको मोमिन हुजे,
मिर रबी पंहिंजे रब जे तरफ़ां कमन हुअ छा उहो उन वांगुरु थींदो जेको ज़ुय्यन लहू सू अमली ही जंहिंजो बुछड़ो कमु हुनखे सुहिणो सिंगार जी नज़र थो अचे उन जहिड़ा ॿई ॼणा हिकु थींदा छा काफ़िर जिन खे पंहिंजो नमूनो सुहिणो थो लॻे ऐं मोमिन जेको सुठो सुहिणो कमु करे थो जेको अलाह खे पसंदि आहे काफ़िर जो कमु अलाह खे पसंदि आहे त इहे ॿई को हिकु जहिड़ा थींदा छा अफ़मन कान अला बय्यिनतिन मिन रब्बी कमन छा उन वांगुरु थींदो जीअं ज़ुय्यन लहू सू अमली जंहिंजो बुछड़ो अमल हुन जे लाइ सुठो भलो सिंगार जी नज़र अचे हुनखे वतबऊ अहवाहुम ऐं पंहिंजे सदुनि ते हले यानी अलाह जी सद ते अलाह जे ख़्वाहिश ते अलाह जे हुकुम ते न हले पर पंहिंजी सद ते पंहिंजी शैतानी सदुनि ते हले अहवाहुम मसलुल जन्नतिल लती वुइदल मुत्तक़ून मिसाल जन्नत जो जंहिंजो वाइदो कयो वियो आहे मुतक़ी परहेज़गारनि सां उहो ईअं आहे कीअं आहे मसलुल जन्नतिल लती वुइदल मुत्तक़ून फ़ीहा उन में आहिनि अनहारुन नहरूं छा जूं मिन माइन गैर आसिनिन पाणी जेको सुठो ग़ैर आसिन जेको ख़राबी न जो फिरियल पाणी न ख़राबु न थियल यानी ख़राबु पाणी हाणे असां पीऊं था पिया पाकिस्तान सॼे में जिते किथे गटर जो पाणी वेठा पीअनि माण्हू जिते सभु नहरूं जेके आहिनि से ख़राबु करे छॾींदा आहियूं त उहो पाणी साफ़ पाक हूंदो यानी ॿियनि सभिनी ख़राबियुनि खां पाक हूंदो ऐं खीर जेको हुनजूं नहरूं हूंदियूं जंहिंजी ज़ाइक़ो जेको आहे सो ख़राबु न थींदो ऐं पीअण जी शइ जेका पीअण वारनि जे लाइ लज़ीज़ हूंदी सुहिणी हूंदी सुठी हूंदी शरब ख़मरिन वनहारुम मिन असलिन ऐं माखी जूं नहरूं हूंदियूं मुसफ़ा माखी जेका साफ़ थियल पाक सुठी यानी छाणियल माखी वनहारुम मिन असलिन मुसफ़ा हुन वञा मेण कढियल हूंदो मेण खां सवाइ यानी साफ़ कयल वलहुम फ़ीहा मिन कुल्लि समरात ऐं हुन में सभु क़िस्म जा मेवा हूंदा वमग़फ़िरतुम मिन रब्बिहिम ऐं अलाह ताला वटां बख़्शिश हूंदी हुननि जे लाइ जन्नत जो मिसाल हुननि जे इहो आहे वमग़फ़िरतुम मिन रब्बिहिम कमन हुव ख़ालिदुन छा उहो इन वांगुरु थींदो जेको हाणे हीअं ख़ालिदुन फिन्नार जेको सदाईं जहन्नुम में रहंदो उहे हुन जहिड़ो थींदो छा उहो जेको जन्नतुनि में हूंदो उहो जेको हीअ अहिड़ियुनि नहरुनि जे विच में हूंदो ऐं जेको नार में ख़ालिदुन हमेशह हूंदो उहो ॿई हिकु जहिड़ा थींदा छा इहो ॿियो मिसाल ऐं उहो जहन्नम जी बाहि कहिड़ी हूंदी वलहुम फ़ीहा मिन कुल्लि समराति वमग़फ़िरतुम मिन रब्बिहिम कमन हुव ख़ालिदुन फिन्नार वसुक़ू माइन हमीमा ऐं पीअंदो पाणी गरम फ़क़त जेको हुनजा आंडा साड़ींदो हुनजा पाणी अहिड़ो गरम अहिड़ो टहकंदड़ पाणी हुनखे पी पियो ऐं बूह वारो बुछड़ो ख़राबु पाणी वमिनहुम मन यस्तमिउ इलैक ऐं के आहिनि जेके तोखे तोॾां कन ॾेई ॿुधनि पिया ॿुधण जी कोशिशि यानी ॿुधनि कोन था पर ॿुधनि पिया वमिनहुम मन यस्तमिउ इलैक हत्ता इज़ा ख़रजू मिन इंदिक तेसिताईं जो जॾहिं तो वटां निकिरनि था ॿाहिरि ॿियनि वटि वञनि था पोइ उन्हनि खां छा पुछनि था क़ालू लिल्लज़ीन ऊतुल इल्म जेके इल्म वारा आहिनि उन्हनि खां पुछनि था त माज़ा क़ाल आनिफ़ा हिन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा पिए चयो यानी उनखे ॻाल्हि ॿुधनि पिया पर ॿुधनि कोन था सम्झनि कोन था छा पियो चवे पर यानी कननि खां हिकिड़े खां हिन पासे निकिरी थी वञे अलाह ताला परदो करे थो छॾे हुननि जे ज़हन मंझि वेहे नथी ॻाल्हि चवे छा पियो उलाइक الذين طبع الله على قلوبهم अलाह ताला उहे अहिड़ा आहिनि जंहिंजे क़ल्बनि ते अलाह ताला ठपो ख़तमु यानी मोहर हणी छॾी आहे
यानी बसि बंदि थी वियो हलियो। हा क़ल्ब बि बंदि आहे त समा बि बंदि आहे त अखियूं बि बंदि आहे, टई शयूं बंदि, समा ऐं अबसार ऐं पंहिंजो क़ल्ब, टे शयूं आहिनि। أولئك الذين تبع الله على قلوبهم واتبعوا أهواءهم ऐं हू हलनि था पंहिंजे सदनि ते, पंहिंजे बुछड़ाइनि जे कमनि ते, उन ते अलाह ताला जी कलाम ॿुधनि कोन था, उन ते हलनि कोन था। ऐं पंहिंजा पाकिस्तान जा हाकिम जेके हिन वक़्तु इहो हाल काफ़रनि खां वधीक बुछड़ो आहे हुननि जो, काफ़रनि खां नालो वठनि था इस्लाम जो, रिश्वतूं वठनि था, ज़ुल्म कनि था, क़त्ल कनि था, ग़ारतगरियूं कनि था, ॿियनि सां बर्बादियूं ज़ुल्म सभु कनि था, पर पैसा खणी ॿाहिरि वञी बिल्डिंगूं वठनि था, रोज़ु हर रोज़ु इहो ख़बरूं पियूं अचनि। हाणे इन खां वधीक काफ़र कहिड़ो थींदो, इन्हनि जी जहन्नम जॻह आहे, हाणे भले पिया। أولئك الذين تبع الله على قلوبهم واتبعوا أهواءهم पंहिंजे सदुनि ते हलनि था। असांखे बिल्डिंग खपे अमेरिका में, बिल्डिंग खपे दुबई में, बिल्डिंग खपे इंग्लैंड में, असांखे बिल्डिंग हर जॻह खपे, 5-7 बिल्डिंगूं खपनि असांखे। छा कंदो भला, मरंदो त इहो बिल्डिंग पंहिंजे क़बर में खणी कोन ईंदो, छा कंदो। वलदीन हतदौ ज़ादहुम हुदा, पोइ जंहिंखे अलाह ताला हिदायत कंदो उनजी हिदायत पाण वधाईंदो। वलदीन हतदौ, जिन खे अलाह ताला हिदायत वारो रस्तो ॾेई छॾींदो, हिदायत ते हलंदा त हुनजी हिदायत अलाह ताला वधाईंदो। ज़ादहुम हुदम व आताहुम तक़वाहुम, पोइ अलाह ताला हुनखे वधीक तक़वा ॾींदो। فهل ينظرون إلا الساعة أن تأتيهم بغتة فقد جاء أشراطها, पोइ छा उहे अञा इंतज़ारु पिया कनि उन सात जी जो ओचितो उहा घड़ी अची वेंदी उन्हनि ते, यानी क़यामत जी। फ़क़त जा अशरातहा, ऐं उनजा शर्त त अची विया आहिनि, यानी 1400 सालनि खां उनजा शर्त अचनि पिया, यानी उन जूं कंडीशन्स क़यामत जूं सात जूं, त हीअ कंडीशन हीअं थींदो हीअं थींदो, उहे सभई पधिरा पिया थियनि हींअर असां वटि। हाणे हिते असीं वक़फ़ो करियूं था इंशा अल्लाह आमीन, वक़्तु पढ़ंदासूं। हाणे इहो एसिताईं थी वियो बग़्ततन अशरातहा फअन्ना लहुम इज़ा जाअतहुम ज़िक्राहुम। हाणे 7वीं आयत असां पूरी कई आहे, हीअं पढ़ीसूं पिए। हिते असीं वक़फ़ो था कयूं। अल्लाहुम्मा इग़फिर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदिना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।